अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु मां आहियां हिरा अब्बासी। सभ खां पहिरियों हलंदासीं हेडलाइंस जी तरफ़। कराची ते राज केरु कंदो? PP जमायत इस्लामी ऐं PTI में सख़्त मुक़ाबलो। कराची जे 246 यूसिन मां 150 यूसिन जा नतीजा अची विया। पीपल्स पार्टी 150 यूसिन मां 75 सीटूं खणी पहिरें नंबर ते, जमायत इस्लामी 40 सीटूं खणी ॿिए ऐं PTI 35 सीटूं खणी टे नंबर ते आहे। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त असां टाउन्स में इख्तियार ॾिना आहिनि। हाफ़िज़ नईम के चयो आहे त जेको बि कराची जो मेयर बणिजे उनखे रोइण पिटण न घुरिजे। PP के कराची जे 235 मां 100 खां वधीक सीटूं मिलण जी उम्मीद आहे। टर्न आउट घटि रहण जा ॿ सबब आहिनि। हिकु त आख़िरी वक़्त ताईं बेयकीनी हुई ऐं ॿियो MQM बाइकॉट कयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी के अॻवान ऐं सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त कराची जी मकानी चूंडनि में असां सभ खां वॾी पार्टी बणिजी साम्हूं आया आहियूं। शहर में पंहिंजो मेयर आणण लाइ राब्ता कंदासीं। थी सघे थो जमायत इस्लामी ऐं PTI गॾिजी पंहिंजो मेयर आणण में कामयाब थी वञनि। तहरीक इंसाफ़ सां ॻाल्हाइण जो कोई इरादो नाहे। PTI खां सवाइ बाक़ी समूरियुनि पार्टियुनि सां ॻाल्हि ॿोल थी सघे थी। मीरपुर साकरो तालके ते सियासी अपसेट जो सिलसिलो जारी। टाउन कमेटी मीरपुर साकरो ते PP उम्मीदवारनि खे बुरी शिकस्त। UC बुहारा जो नाज़िम जोड़ो बि आज़ाद इतिहाद जो कामयाब थी वियो। ख़ुशी में रैलियूं जुमरियूं। पंगरियो जे 3 वार्डनि जा गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा अची विया। पीपल्स पार्टी मिर्ज़ा ग्रुप ऐं GDA खे शिकस्त ॾेई छॾी। PP 2 वार्ड खटे वई, GDA 1 वार्ड ते कामयाबी माणी। नाज़रीन, ही हिन वक़्त ताईं जो हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं ॾिसंदा असांजो YouTube चैनल ते। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।